दोस्तों अॼु असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं हिकु हीउ भिंडियुनि जो तमामु सुठो फ़सुलु आहे जेको हींअर तयारु थियण वारो आहे। इन ते हिकिड़ो छोकिरो बीठल आहे। इन खां पुछूं था त तव्हां हिते छाजे लाइ बीठा आहियो ऐं इन सां तव्हांखे कुझु ॻाल्हि ॿोल करायूं था। अचो त हलूं उन हमरा जी तरफ़। अदा हिते तव्हांखे मां डेली ॾिसंदो आहियां, तव्हां हिते ड्यूटी कंदा आहियो, तव्हांखे हिते को मालिक घणा पैसा ॾिए थो? ऐं रही ॿुधण में आयो त हीउ रफ़ीक जागरणी जो फ़सुलु आहे जेको भिंडियुनि जो पोखियो आहे। इन में तव्हांखे उहो रफ़ीक घणा पैसा ॾींदो आहे? भाउ असुल में तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न, भला हिकिड़े माण्हू ॾींहं में 2 ॾींहंनि में सिरतागारी जो कमु कंदो आहे 400 रुपये में, उन में का बि कमाई ॿमाई कोन्हे का। उस में तगारी खणण में हिन में तकलीफ़, हिन में दाॿो मुछ वटे बसि फेरो पए वेह वरी चांहि ॿाए मानी मानी डंड थी बसि वरी पघार या 5-4 हज़ार आहे महीने में मिलंदी आहे। 5-4 हज़ार बाक़ी जेकॾहिं अॻुवाट मूंखे वठिणा पवंदा मुंहिंजी मर्ज़ी आहे बाक़ी। अदा तव्हांजी त हींअर पढ़ण जी उमिरि आहे, तव्हां स्कूल कोन था वञो छा जो हिते तव्हां 4 हज़ारनि में तव्हां ड्यूटी पिया ॾियो? भाउ स्कूल बि असुल में मां तोसां कूड़ नथो ॻाल्हायां, स्कूल बि वेंदो आहियां हिते बि जुमे ते छंछर ते आचार ते मुंहिंजी वरी हिते ड्यूटी लॻंदी आहे। ओॾांहुं बि वेंदो आहियां, हिते बि 2 कम कंदो आहियां ॿुधे 2 कम। बाक़ी मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हां असुल में मीडिया वारा आहियो ऐं तव्हांखे कंहिं ॿुधायो त मूं हिते ड्यूटी कयां थो या का सिफ़ारिश? अदा असांजो इहो ई कमु हूंदो आहे त हर माण्हू सां मिली करे उन खां अहवालु पुछूं ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं पुछूं त इन जो मौक़िफ़ वठूं त हीउ छाजे लाइ दोस्त बीठा। ऐं हिकिड़ी दुंगी बि तव्हांखे हथ में आहे, या दुंगी तव्हां छाजे लाइ हथ में कई आहे? अदा हीअ दुंगी जो अर्ज़ु कयोसीं तव्हांखे, त दुंगी तव्हां छाजे लाइ रखी आहे पाण सां गॾु? भाउ दुंगी निशानी ॿुधे असल में निशानी आहे त ॼण का ईंदी पखी को या वण ते ईंदो ॿूर ॿूर खावण या का ॿकरी या का शइ आहे त उहो त आवाज़ त न ॿुधी न, बेज़ेबानी शइ आहे बसि हिन सां खड़को कंदे हली वेंदी। नाज़रीन हीउ ॾिसी रहिया आहियो, हिन शख़्स लाइ तव्हां कुझु वीचार ॿुधा। ऐं हिकिड़ो ही अंब बि नज़र अची रहियो आहे, तमामु ख़ूबसूरत अंब आहे जेको तमामु सुठो अंबलियूं जलियूं अथसि। मुंहिंजी तव्हां आख़िरी ॻाल्हि ॿुधो। अदा हीउ जेको अंब नज़र अची रहियो ऐं अंब खे बि तव्हां बचायो था, हिनखे ॿाल भींड कोन था आणनि? जी जी बिला शक मां बचायां थो। बाक़ी जेकॾहिं मूंखे न बि आहिनि त 2 ॾींहंनि में ॿाल अंब खे खाई टेंडेंट थी वञे। मां हिनखे वेझो ई उतां परे छॾे अथनि, अदा परे थियो हे हमरा बीठो बसि उन टाइम ई हलिया अथनि। हाणे रोज़ी त अला ॾींदो कंहिं बहाने सां। हाणे तूं मिसाल मीडिया करे थो, तोखे आख़िर 2-3 रुपया मिलंदा न, तूं बि हर शइ वेठे त न मिलंदी न, हर शइ आहे कोशिशि सां। जी त दोस्तों हाणे हींअर असां आया आहियूं कंहिं जॻह ते वेही करे पार्किंग में। हिनखे छोकिरे खां पुछा कयूं था थोरो त तव्हां अॻिते छा था ॿुधायो इन जे बारे में, कुझु थोरा 2-3 मिंट ॻाल्हाइणो आहे हिन छोकिरे सां त तव्हां कीअं ड्यूटी निभाए रहिया आहियो ऐं तव्हांखे रफ़ीक पघार काई तारीख़ ते ॾींदो आहे? भाउ असुल में तव्हांखे सवेर खां मां ॿुधायो त मुंहिंजी 4-5 हज़ार पघार आहे, रफ़ीक 4-5 हज़ार ॾींदो आहे मिड़े महीने में। बाक़ी जेकॾहिं मां फ़सुल ते 1 ॾींहुं न बीहां त कंहिं 1 ॾींहं में फ़सुल खे छोकिरा अहिड़ा हितां जा हरकती आहिनि जो 2 मिंटनि में हड़पे वेंदा। इन लाइ मूंखे कलाक में बीहणो पवंदो आहे। जॾहिं मुंहिंजी ड्यूटी ख़तमु थींदी आहे पोइ वरी मां कंहिं ॿिए नंढड़े छोकिरे खे बीहाईंदो आहे पंहिंजी जाइ ते। वीडियो ॾिसो, उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं जेकॾहिं पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो ऐं कमेंट में पंहिंजी राय ॾियो त अॻिते असां अहिड़ा वीडिया ठाहींदा वेंदासीं, नाज़रीन ताईं पहुचाईंदासीं। महिरबानी, थैंक यू।